दोस्तों अज साईं हुसैन जतोई साहब से व्लॉग लगाने पे वञूं पिया साईं अलम अली साईं ते हाज़िरी ते साईं हुसैन साईं सऊदी पाक में आयो है। ऐं साईं जो जेको आहे सुभाणे फ्लाइट है माना 28 अप्रैल ते। सो अॼु असां सोचो त शहज़ाद साहब कंपनी लगाए चयो बाबा हलो साईं सां थी मोटी था अचूं, पोइ वरी साईं सां हाल वल कंदासीं। साईं तमामु नाइस ऐं ग्रेट माण्हू आहे, तमामु सादो तबियत जो त हलूं था हाणे गडाफ वरी हुते हली तव्हां सां कचहरी कयूं था पिया। साईं साईं हुसैन साहब लहराए थो वीडियो करण भई। साईं वीडियो शौक़ीन कोन्हे पर असां ज़ोरी जेको आहे न साईं जो व्लॉग ठहंदो अॼु। साईं जी सुभाणे फ्लाइट आहे। साईं सुभाणे काएं बजे फ्लाइट आहे? सुभाणे तक़रीबन 10 बजे निकिरी वेंदासीं एयरपोर्ट जे लाइ। 10 बजे फ्लाइट 12:30 1 बजे फ्लाइट आहे। साईं हुसैन साहब सां अॼु वॾियूं कचहरियूं थींदियूं। साईं सऊदी पाक जो जेको आहे साईं उते रहंदो आहे, ईंदो आहे। ऐं 5-6 साल साईं सां आख़िरी मुलाक़ात 5-6 साल थी विया हूंदा तक़रीबन। हा ॿी संगत गॾु आया, जहांगीर साहब शहज़ाद साहब साईं आया ऐं साईं तव्हांखे लॻरायूं थोरो। साईं अलम अली साईं ते गडाफ शरीफ़ में बाबा हाज़िरी ते आयासीं। साईं हुसैन साहब जी सुभाणे फ्लाइट आहे त असांजो अॼु दीदार करिणो आहे। साईं मुबीन साहब से मुलाक़ात थी, वरी साईं नंगर जो ज़ोर भरियो त हाणे नंगर जो टाइम भी थी वियो हुयो। कचहरी भी साईं सां तमामु घणी ज़बरदस्त थी। साईं हुसैन साहब कुछ खाए पी कोन थो। साईं चयो तो मुंहिंजी तबियत में मज़ो न आहे, नंगर कयोसीं। उनखां पोइ साईं वरी ज़बरदस्त चांहि लॻाईसीं। चांहि खां पोइ वरी कयोसीं साईं अल्लाह जाता हूँ ना, ये व्लॉग लगाता रहता हूँ कि भाई हमने ये किया। अस्पताल में पूरा स्टेट अभी थोड़ा कम हो गए हैं, टाइम नहीं मिलता।